बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जो, जंहिं ही मेड़ाको मचायो आहे। ऐं ऐं सभिनि खे जेके बि ख़ासि महिमान वेठा आहिनि, असांजा मोज़िज़ आहिनि, डॉक्टर सिकंदर शोरो साहिबु आहे, नियाज़ छछर साहिबु आहे, मलिक चंगेज़ ख़ान आहे, जेके बि हिते वेठल आहिनि, जेके बि कई आया आहिनि, तन सभिनि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां आउं पंहिंजी तक़रीर जी शुरूआति उस्ताद बुखारी जे हिकिड़े शेर सां कंदुसि त सभई सूर सीने में समाए हलियासीं, सभई सूर सीने में समाए हलियासीं, असां नींहुं पंहिंजो निभाए हलियासीं, सभई सूर सीने में समाए हलियासीं, असां नींहुं पंहिंजो निभाए हलियासीं, असां अंदर ई अंदर में मातम मची पियो, अंदर ई अंदर में मातम मची पियो, पोइ बि मुर्क मुंहं ते सजाए हलियासीं, असांजे जीवन जो हिकिड़ो ई फ़लसफ़ो आहे उस्ताद, रोई पाण ॿियनि खे खिलाए हलियासीं। ऐं नथो चवां त हीउ जलसो सियासी न आहे, हीउ बिल्कुलु सियासी जलसो आहे। छाजे करे सियासत जेका आहे उहा हिकु नंढो मौज़ू कोन्हे, हिकिड़ो तमामु वसी हिकिड़ी स्टडी आहे। त उन सियासत में ग़रीब अवाम जी ख़िदमत करणु, उन्हनि खे पंहिंजा जेके बुनियादी हक़ आहिनि उहे वठी ॾियणु, उन जी हिकिड़ी शाख आहे जेका शेख अब्दुल्ला कोहिस्तानी भरपूर नमूने सां मल्हाए रहियो आहे, उहो उन जी ख़िदमत करे रहियो आहे। त पहिरीं ॻाल्हि इहा त हीअ कंहिं जल्स जेको बि आहे प्रोग्राम आहे उहो जेको सिर्फ़ु ग़रीबनि जे हक़नि लाइ आहे, ग़रीबनि जो जेको सो उन्हनि जे हक़नि लाइ आहे, बाक़ी का मुखालफ़त कोन्हे ऐं मुखालफ़त हुजण बि न खपे। छाहे करे जेके माण्हू चवनि था त बाबा असां फेराए फराए पट सां हणंदासीं, बाबा असां बि पीपीए में, अवां बि पीपीए में, भला दुश्मन तव्हांजो केरु आहे? इहा इहो त थोरो ॿुधाए छॾियो, तव्हांजो दुश्मन केरु आहे जेके तव्हां फेराए फेराए पट सां हणंदो? असां पीपीए में आहियूं, तव्हां पीपीए में आहियो, बाक़ी हाणे ॻाल्हि इहा आहे सियासत करणु हर माण्हू जो हक़ आहे, सियासत कंदासीं, खटणु हाराइण जंग जो हिसो हूंदो आहे। ॿ पहलवान हूंदा आहिनि, उनमें जेको गुरूर कंदो आहे घणो करे ॾिठो आहे उहो हाराईंदो आहे। त गुरूर रब पाक जो परदो आहे, गुरूर कंहिंखे कोन चुकाईंदो। भिटाई साहिब जो हिकिड़ो बैत त सभई सुहागणियूं सभिनी गिचन हार, सभई सुहागणियूं सभिनी गिचन हार, ढोल तनी जे ढार हेठायूं हलनि जे। त जेको रब पाक उनखे बि हेठां ई पसंदि आहे। असां का बटाक का डाड़ा असां कोन हणंदासीं, असीं सिर्फ़ु चवंदासीं असां सां साथ ॾियो ऐं सभु को सम्झे थो, अटे जो पा बाबा सभु को खाए थो, सभु को सम्झे थो त केरु असां लाइ सही आहे केरु ग़लति आहे, इहो असांखे ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे, तव्हां पंहिंजे ज़मीर खां सोचो। उनखां ॿी ॻाल्हि त हीउ तमामु सुठो प्रोग्राम आहे, ऐं जस ॾियां थो शेख अब्दुल्ला कोहिस्तानी खे जंहिं ही मेड़ाको मचायो आहे। ऐं ग़रीब वीचारा आहिनि ऐं उन्हनि जूं जेको शादियूं थियूं आहिनि उनखे भरपूर जेको नमूने सां उनखे ॾाज ॾिना विया, मुख़्तलिफ़ तोहफ़ा ॾिना विया, तमामु बहितरीनु स्टेप आहे हिकिड़ो। ऐं चवण जो मक़सदु असां ग़रीब आवाम जी ख़िदमत कंदा रहंदासीं ऐं कंदा आया आहियूं, इनशा ताला कंदा रहंदासीं, ऐं हिन में जेका रुकावट ईंदी उनखे बर्दाश्त बि कोन कंदासीं। पर सियासी हिसाब सां को लठ धुके जो को जहिड़ो कोन्हे, सियासी जहिड़ो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॾिसो जेके सरंदी पुॼंदी वारा माण्हू आहिनि उहे साईं बुकिंग कराईंदा आहिनि, वॾा वॾा हाल उन्हनि में उन्हनि जूं शादियूं थींदियूं आहिनि। त उन मुंहिंजो जेको ज़ाती रायो आहे, ऐं पंहिंजी ज़ाती राय थो ॾियां, शायदि ग़लति थी सघां थो, पर चवां थो त उन्हनि माण्हुनि खे उहे जेके आहिनि ऐं उन्हनि खे उहे जेके ख़र्च आहिनि उहे जेतिरा कनि था उहो ख़र्च ग़रीब वीचारा जेके बेपहुच आहिनि उन्हनि ते कनि। ॾिसो ॿिन्ही जहाननि जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनखां वधीक मां चवां थो मुस्लमान हूंदे तव्हां इहो इक़रार कंदो त उनखां वधीक को अमीर तरीन माण्हू हिन दुनिया में कोन थियो। उन अगरि पंहिंजी न्याणीअ खे ॾेज ॾिनो हुजे त ठीकु आहे, तव्हां माना सादगी खे छॾे करे तव्हां वरी जेको दौलनि दवारनि सां हर शइ कयो, पोइ आउं कोन झलींदुसि। बाक़ी जॾहिं फ़रिश्तो आयो नबी साईं खे चयईं त अलाह पाक जो हुकुम तव्हां हुकुम कयो त हीअ जेके जबल आहिनि जबल औद उहो आउं सोन जो करे छॾियां, नबी साईं चयो न, जे आउं ईअं कंदुसि त पोइ मुंहिंजी उमत बि उहा जेका असां उहो रस्तो इख़्तियार कंदी। त चवण जो मक़सदु इहा आहे सिंप्लिसिटी दी बेस्ट, सादगी तमामु जेका असां बहितर शइ, तव्हां सादगी कयो, ग़रीबनि जी ख़िदमत कयो, ऐं जेको ॿियनि टू सर्व ह्यूमैनिटीज़ टू सर्व गॉड,
जेको माण्हुनि जी ख़िदमत कंदो, इंसान ज़ात जी ख़िदमत कंदो, उनखे कॾहिं बि का ॾुखियाई पेश अची कोन थी सघे, इन ॻाल्हि में शक बि न आहे। त वधीक बहरहाल टाइम कोन वठंदुसि, हिकिड़ो शेयर चवंदुसि मुख़्तसिर त ही राति ॾिसो कन कर न हणो, ही राति ॾिसो कन कर न हणो, ही शोर अजायो आ प्यारा। त बराए महिरबानी थोरो पाण में सुजाॻी आणियो ऐं अॻियां हिन शइ खे जेको कंटिन्यू कंदा अचो। हाणे ॿिया माण्हू पोयां रहनि था ऐं सुजाॻी आणियो पाण में, लख महिरबानियूं, वॾा वॾ महिरबानी।